सिंध जो तारीख़ी ज़िलो खैरपुर पंहिंजी सक़ाफ़त, सियासत ऐं खजनि जी पैदावार सबबि न रुॻो मुल्क पर दुनिया में बि सुञातो वञे थो। पर अॼु खैरपुर जी सुञाणप जो हिकु ॿियो अहम हवालो बि आहे जेको लखे माण्हुनि लाइ उमीद जी अलामत बणिजी चुको आहे। इहो आहे तालके गंबट में क़ाइम गेम्स अस्पताल, जेका जदीद तिबी सहूलतुनि ऐं मुफ़्त इलाज जी करे पाकिस्तान जे अहम तरीन सरकारी अस्पतालुनि मां हिकु बणिजी चुकी आहे। गेम्स अस्पताल सिंध सूबे जे उन्हनि चंद इदारनि मां हिकु आहे जिते हिक ई छित हेठि मुख़्तलिफ़ पेचीदा बीमारियुनि जे इलाज जूं जदीद सहूलतूं मौजूदु आहिनि। हिते जिगर ऐं गुर्दे जी पेवंदकारी, दिलि जा बाईपास ऑपरेशन, अखियुनि जे इलाज, जोड़नि जी सर्जरी ऐं ॿियनि केतिरनि ई पेचीदा बीमारियुनि जो इलाज माहिर डॉक्टर जदीद टेक्नोलॉजी ज़रिए अंजाम ॾेई रहिया आहिनि। उन्हनि सहूलतुनि सबबि सिंध सां गॾु पंजाब, केपी, बलोचिस्तान, गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर मां रोज़ानो हज़ारे मरीज़ गेम्स अस्पताल पहुची पंहिंजो इलाज कराइनि था। इन हवाले सां गेम्स अस्पताल जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी WTN खे ॿुधायो त घटि में घटि असांजा 18 डिपार्टमेंट आहिनि ऐं जंहिंजो नालो खणंदो त उहो हिते असां डिपार्टमेंट ज़रूरु हूंदो। पोइ ॾिसो आर्थो आहे, न्यूरो सर्जरी आहे, न्यूरो फिज़ियोलॉजी आहे, तंहिंखां पोइ कार्डियोलॉजी आहे, नेफ्रोलॉजी आहे, यूरोलॉजी आहे ऐं पीट्स आहे, गाइनी आहे, हेॾी वॾी मेडिकल कॉलेज आहे, पोस्ट ग्रेजुएशन आहे। ॿई एज़ अ टीचिंग बि असां लाइ आहे ऐं प्लस असांजे वटि हॉस्पिटल आहे ट्रीटमेंट के लिए। त इहो तमामु वॾो अदारो ठही वियो आहे ऐं असां त कॾहिं सोचियो बि न हूंदो, कंहिं बि न सोचियो हूंदो त गंबट जहिड़े शहर नंढे में तालका में इहो ठहंदो। पर अलाह शुक्र आहे ठही वियो आहे ऐं हले थो पियो ऐं कामयाबी सां हले पियो। हर साल में तव्हांखे कुझु न कुझु नओं मिलंदो। हाणे जो असां नओं जेको अदारो खोलियो आहे उन में आहे त स्पाइन, यानी सॼो तव्हां चवंदा न जो इहो स्पाइन वॾी ॻाल्हि आहे, सॼी बॉडी उन ते बीठी आहे स्पाइन ते। उहो असां खोलियो आहे त स्पाइन सर्जरी बि थिए फ्री ऑफ कास्ट थिए ऐं जेके माण्हू न पई थिए उहा बि रोबोटिक आहे। रोबोटिक पाकिस्तान किथे बि कोन्हे। अहिड़ी तरह असांजी जेके नीज़ आहिनि उहे बि रोबोटिक रिप्लेसमेंट थी थियनि। अहिड़ी तरह सां तव्हांजो कार्डिक आहे उन में रोबोटिक मशीनूं आहिनि ऐं ईअं जनरल सर्जरी आहे उहा बि रोबोटिक। जो एडवांस टेक्नोलॉजी अचे थी पहिरियों असां वटि थी अचे, पोइ उन रिसर्च ॿिया वठनि था। कैंसर में हाणे चंद ॾींहंनि में हिकिड़ो सुठो अदारो पियो खुले जंहिंखे असां चवंदो आहे एबिडिएशन ऐं ॿ जेके शयूं अचनि थियूं उन में उहो वधि में वधि पाकिस्तान में उहा बि कोन्हे हिते असां वटि। जेका शइ आहे नेविगेटर जे थ्रू असां ट्यूमर ते पहुचंदासीं, उते ई हुनखे ख़तमु करे छॾींदासीं। या तव्हां नेविगेट करे सर्च कंदो त ट्यूमर आहे किथे, ईअं त ख़बर ई कोन पवंदी न। त थ्रो नेविगेटर हुन सभु फिफड़ में हुजे, तव्हांजो दिमाग़ में हुजे, तव्हांजो स्पाइन में हुजे, तव्हांजो एब्डाउन में किथे बि हुजे त उन ते सर्च करे किथे आहे उते वञी असां हुनखे या साड़े छॾींदासीं या वरी हुनखे फ्रीज़ करे छॾींदासीं, उते ख़तमु थी वञे। अहिड़ियूं शयूं खोड़ असां वटि आहिनि ऐं खोड़ सारियूं असांजियूं अञा नयूं अचनि पियूं। जीअं असांजी हाणे इंडस्ट्री अचे पई, दवाऊं असांखे पंहिंजियूं मिलंदियूं जेके असांजे पंहिंजियूं ठहियलु हूंदियूं, उन में का हेराफेरी कोन हूंदी। उन में ॿाहिरीं मार्केट जी दवाऊं त तमामु सुठियूं नथियूं मिलनि, उन में हेराफेरी या कुझु थी थो नहीं, त असां पंहिंजियूं ठाहींदासीं जंहिंमें असरु घणो हूंदो। पाकिस्तान में वाहिद इंस्टीट्यूट आहे, वाहिद, ॿियो कोई कोन्हे जंहिंमें हर शइ तव्हांखे हिकिड़े जॻह ते मिले। पोइ जेको बि हुजे, अखियूं आहे या कार्निया ट्रांसप्लांट कयूं पिया, अहिड़े सां तव्हां ENT आहे, असां कॉकलियर जेको आहे, जेके ॿार वीचारा ॿुधनि कोन था, ॿोड़ा आहिनि, सर ॻाल्हाए नथा सघनि, उनखे असां ॾियूं था, आलो ॾियूं था जेको 25-25 लखे जो आहे हिकु हिकु ॿार खे। एतिरा इलाही जा ॿार असां कॉकलियर इम्प्लांट कया आहिनि। सो असां तमामु हिकिड़ो अदारो आहे जेको पाकिस्तान में असां वटि हिकिड़ो ईस्ट पाकिस्तान हूंदो पहिरियों, हाणे बांग्लादेश आहे, उतां जा केस 2 आया आहिनि। ईअं कतर खां असां 2-3 केस आया आहिनि, सऊदी खां काफ़ी केस अचनि पिया। त असां त ॾाढो तरणो, पर असांजो इलाजु फ्री आहे, पैसा असां नथा रुपिया। जेको आहे वॾी ॻाल्हि इहा आहे त दुनिया में फ्री किथे बि इलाजु कोन्हे, सो बि हेॾियुनि शयुनि जो जेके महांगियूं महांगियूं शयूं आहिनि। सो अलाह शुक्र आहे असां कयूं पिया ऐं कैंसर ते असांजो आहे घणो, त असां कैंसर खे त माण्हू कैंसर ॾाढो वधी रहियो आहे, इनखे प्रिवेंट बि कयूं ऐं उनजो इलाज बि कयूं। अॼुकल्ह ग्लोबल वर्ल्ड आहे,
जेको पंजाब में वेठो आहे उहो पंजाब वारो हिते इमीडिएट पहुची सघे थो, अहिड़ी फैसिलिटी हुजे पंजाब में को बि इंसिडेंट ते असां वटि पहुचे, असां हिन खे वॾो करे वञूं। जेकॾहिं उते वेंदासूं त असां विरहाइजी वेंदासूं, न हिते ठीकु हूंदासूं न हुते ठीकु हूंदासीं। हिकु जाइ ते हिकिड़ी इस्टेब्लिशमेंट ठहे, ईअं त असां इन करे हाणे SIT आहे त हिकिड़ो अदारो आहे न, किली आहे न, NICVD आहे त हिकिड़ो अदारो आहे न, कार्डिक आहे न, पर असां टोटली ट्रीटमेंट पिया कयूं सॼे बॉडी जी। सम्झो अखियूं हुजनि, ब्रेन हुजे, तव्हांजो ENT हुजे, तव्हांजो नेक हुजे, तव्हांजो चेस्ट हुजे, तव्हांजो एब्डान हुजे, लेग्स हुजनि, जॉइंट, सभिनि जो इलाजु असां वटि आहे। उनजा फैसिलिटीज़ असां वटि आहिनि हिकु जाइ ते। जेकॾहिं माण्हू ईंदो सॼो अखियूं ख़राबु आहिनि, ख़ुदा न खातो किडनी ख़राबु आहे, उहो बि इलाजु थी वेंदो असां वटि, फ्री इलाजु आहे, तव्हांखे का तकलीफ़ न ईंदी। बाक़ी के अहिड़ा माण्हू कंदा आहिनि जेके माण्हुनि खे ब्लैकमेल था कनि, उनखां भत्ता था वठनि या कुझु शयूं वठनि था, उनखां भॼनि माण्हुनि खां, कंहिंखे मिसयूज़ न थियनि माण्हू। काफ़ी अहिड़ा माण्हू जिन खे ठॻियो थो वञे, ठॻजनि न। मां 24 कलाक वेठो आहे, सुबुह खां शाम अचनि मूंसां मिलनि, मां हुनखे 100% हेल्प कंदुसि। टेलीफोन मां सभिनि जो खणंदो आहियां ऐं उहे अचनि, मुंहिंजो नंबर तव्हां हुनखे ॾेई छॾियो, मूंखे मैसेज, हुनखे असां बाक़ाइदे हेल्प कंदासीं। डॉक्टर रहीम बख्श भट्टी मूजिब अस्पताल में जल्द ही कैंसर जी मुफ्त इलाज लाइ एक नओं शोबो कायम कयो वञे थो, जॾहिं त दवाउनि जे मयार खे यकीनी बणाइण लाइ अस्पताल पंहिंजूं दवाऊं तैयार करण जे मंसूबे ते पिण कम करे रही आहे। मुल्क में शायद ही का अहिड़ी सरकारी अस्पताल हुजे जिते तकरीबन हर किस्म जी बीमारी जे इलाज लाइ अलग अलग शोबा मौजूद हुजनि। गेम्स अस्पताल न रुगो पाकिस्तान पर कतर, सऊदी अरब ऐं बांग्लादेश खां आयल कुझु मरीज़नि खे भी मुफ्त इलाज जूं सहूलतूं फराहम करे चुकी आहे। दिल्ली तकलीफ़ हुई, मां ते सफ़ा वठिजी वियो हुउमि, सफ़ा अहिड़ो हुयुमि त 2-3 मिंटनि जो साह हुयो, पर हिन इदारे मूंसां भलो कमु कयो, मूंखे ज़िंदगी बख़्शे ॾिनो। अलाह जे हथ में ऐं डॉक्टर जे हथ में नेमत आहे। भला डॉक्टर सर ऐं इदारो भलो इदारो आहे, असांजे लाइ फर्स्ट क्लास इदारो आहे। दिलि जो मसइलो, दिलि वाल बंदि थी वियो, बसि डॉक्टरनि जी वॾी हेल्प थी, अलाह कयो तव्हां टाइम ते पहुची वियासीं, तॾहिं शुक्र आहे त अलाह साईं हयाती ॾिनी आहे असांखे। दिल जी झली में जियो पानी, डॉक्टर साहब सर्जरी ते खणी आ, चयो नलकी था न, बाक़ी ट्रीटमेंट अलहमदुलिल्लाह सही थी, टेस्ट वग़ैरह जेका भी आहे टोटल अलहमदुलिल्लाह तो अंदरों ही थी, जेका मेडिसिन है फ्री है, बाकी रुपए जी ॿाहिरि दवा न है। पहले बाईपास हो चुका है मेरा, बस पास आ रही थी, इसलिए दोबारा आना पड़ा मुझे, यानी कि यहाँ पे यानी कि मैं ईमेल खां से आया हूँ। बात सुनते हैं, कोई मैसेज करते हैं, फौरी उसका जवाब दे देते हैं, फौरी। घर में होता हूँ, वहाँ पे कोई तकलीफ वहाँ पे होती है तो फौरी मैसेज दे देते हैं, डिले नहीं करते, फौरी मैसेज दे देते हैं, अभी ये दवाई लेनी ये। पंजाब में 3 दिन हम वहाँ पे एडमिट रहे, वहाँ पे आपस में डिसाइड डॉक्टर वो नहीं कर सकते, यानी कि क्या करना है, क्या नहीं, मरीज को क्या करना है, क्या उसका आगे क्या करना है, इसको वो डिसाइड नहीं करते हैं। हिमयार कहाँ से आए हैं, दिल में तकलीफ होती थी, बार बार दर्द होता था, 3-4 दफ़ा अटैक हो चुका था। यहाँ पर आए हैं, भाई भट्टी साहब ने इलाज किया, फ्री किया, तो माशाल्लाह बेहतर हो गया, बहुत अच्छा हॉस्पिटल है, बहुत अच्छा। गेम्स अस्पताल में तहकीक ते पिण ख़ासि ध्यानु ॾिनो वञे थो, ख़ासि तौर ते कैंसर समेत ॿियनि पेचीदा बीमारियुनि ते रिसर्च जारी आहे, जंहिंसां मुस्तक़बिल में वधीक जदीद इलाज जूं राहूं हमवार थियण जूं उमीदूं आहिनि। बेसिकली असां वटि जेके बि पेशेंट हार्ट अटैक सां अचनि था, उनजी 24 कलाक जेके बि एक्यूट हार्ट अटैक अचे थो, जेको एमरजेंसी में, उहो 24 कलाक असां एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी कयूं था। इन खां अलावा जेके बि पेशेंट जंहिंजी दिलि वेठल आहे, हार्ट कमज़ोर आहे, उनजो बि इलाजु असां वटि मयारी थिए थो। तव्हां कार्डिक ICU ॾिठो असांजो, माशाल्लाह, ऐं उते बि मयारी इलाजु थिए थो पियो, ऐं पेशेंटनि खे दवा ऐं फ्री ऑफ कॉस्ट हिते मिले थी पई। ऐं इन खां अलावा जेके बि ॿिया प्रोसीजर्स आहिनि असांजो, जीअं पेट में पाणी भरिजी थो अचे, उहो बि असां उन वक़्तु बर वक़्तु इलाजु करे इंसानी ज़िंदगियुनि खे बचाइण जी कोशिशि कयूं था, ऐं अलहमदिल्ला उहो रिस्पॉन्स मिले थो पियो। ऐं असांजी टीम आहे हिते कार्डिक कंसल्टेंट्सी 5 ॼणा जेके आहियूं, उहे इंटरवेंशन जा आहियूं, एंजियोप्लास्टी कंदा आहियूं, ऐं इन खां अलावा ॿी स्टाफ आहिनि, ऐं OPD में असां वटि डेली जा OPD जा 200+ OPD अचे थी पई। ऐं इन खां अलावा भर पासे जा पेशेंट जेके NICVD लाड़काणो, सखर ऐं खैरपुर आहे, उन जा पेशेंट बि असांजे अचनि था पिया, रेफर थी, ऐं पंजाब जो पेशेंट बि तमामु घणा अचनि था पिया। तव्हांखे ॾेखारींदासीं हाणे जंहिंजो बाईपास पेशेंट जो थियणो हुयो, त उनजो मतिलबु ऑनगोइंग चेस्ट पेन, हींअर दिलि में सूर सां एमरजेंसी थी वई, त असां फौरन डॉक्टर असद हुयो,
त माशाल्लाह उन्हनि फ़ौरन जल्दी करे उनजो हिकिड़ो दिलि जो जेका सो शरियान हुई उहा खोली उनजी ज़िंदगी बचाए वरिती। त न त उहो बाईपास बि अञा वञे हा त अञा वधीक थी वञे पियो, पर असां वटि माशाल्लाह जेको दिलि जो वार्ड जो आहे, जीअं भट्टी साहिब जो विज़न आहे त पेशेंट जी जेका सो इम्पोर्टेंस हुजे ऐं पेशेंट खे तव्हां हेल्थ मैनेजमेंट कीअं कयो, उनखे तव्हां नर्सिंग केयर कीअं ॾियो, उहो 24/7 आहे, मतिलबु 24 कलाक आहे। गिम्स अस्पताल गंबट अॼु रुॻो हिकु अस्पताल न पर हज़ारे मरीज़नि लाइ ज़िंदगी जी नई उमेद बणी चुकी आहे। जदीद तिबी सहूलतुनि, माहिर डॉक्टरनि, तहक़ीक़ ऐं मुफ़्त इलाज जी अज़म सां ही इदारो पाकिस्तान जी सिहत वारे शोबे में हिकु नुमाया मिसाल तौरु उभरी रहियो आहे।